बे न्यूज़ में खबरनि अपडेट जो सिलसिलो जारी है। खबर शामिल कयूं पिया ठारू शाह खां। ठारू शाह भरिसां ॻोठ खा जागीर में कॉलेज जे शागिर्द मथां संदसि क्लासमेटनि जो हमलो। शागिर्द के तशद्दुद करे बेहोश करे बाग में उछलाए फरार। शागिर्द जो अमन सां गॾु एहतजाज इंसाफ़ जो मुतालबो। ठारू शाह भरिसां ॻोठ खा जागीर में 11 क्लास जे शागिर्द इम्तियाज़ सोलंकी अमर मुस्मात मीरा बेगम सां गॾु प्रेस क्लब पहुची दाहींदे इल्ज़ामनि ते चयो त मां 11 क्लास में पढ़ंदो आहियां। इम्तिहान में सुठियूं मार्कूं ऐं पोज़ीशन खणण ते ॻोठ जा शागिर्द मशरजी पिया आहिनि। उन्हनि साड़ जे बुनियाद ते निसार सोलंकी, नसीर अकरम, फरहान सोलंकी ऐं ॿियनि मूंखे मारण लाइ मूं मथां हमलो करे सख़्तो तशद्दुद जो निशानो बणाए बेहोश करे अंबनि जे बाग में फिटो करे फरार थी विया। उन्हनि चयो त मूंखे उन्हनि मां ज़िंदगीअ जो ख़तरो आहे। मां ठारू शाह थाणे ते हमलेआवरनि मथां कचो केस दाख़िल करायो आहे, पर पुलिस हुननि ख़िलाफ़ का बि कार्रवाई करण लाइ तयारु न आहे। उन्हनि एसएसपी नौशरो फिरोज़ ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कंदे चयो त फौरी तौर ते हमलेआवरनि खे गिरफ़्तार करे तहफ़्फ़ुज़ ॾेई इंसाफ़ कयो वञे। रिपोर्ट करे रहियो आहे नसीर अबड़ो, बे न्यूज़ ठारू शाह।